है मशहूर करे सूरे तो सदायूं था तो कान निभायो ओ तुझे गम सा निभायो था तुझे गम सा निभायो था तुझा वेढ़ा वस्या मुझी दिल जो घर वीरान शहर वांगे वे ही चंद्र सितारन खे पंहिंजो हाल ॿुधायो था। असां इन वक़्तु मौजूदु आहियूं सिंध धरतीअ जे नामयार गुलूकार शाहिद बबर सां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाउ। वालेकुम सलाम। अल्लाह साईं ख़ुशि कंदो। तव्हां ख़ुशि आहियो बाबा? तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? दुआऊं तव्हां भाइरनि जी दुआऊं अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखंदो। जेके बि चैनल वारा दोस्त आहिनि उहे बि ख़ुशि हूंदा सदाईं। तव्हां राग जी शुरूआति कहिड़े साल खां कई आहे? साईं ही मां 2005 खां मूं कई शुरूआति। तव्हांजो उस्ताद? मुंहिंजा उस्ताद ॿ आहिनि। हिकिड़ो उस्ताद गाने ॿधू जेको मुंहिंजो वॾो उस्ताद उस्ताद नज़ीर समो ऐं ॿिए नंबर ते उस्ताद सलीम रज़ा कुंभर। तव्हांजो कहिड़ो गीत आहे जेको सभ खां वधीक मशहूरु थियो शुरूआती तौर ते? पहिरियों मुंहिंजो सुञाणप थियो लॻी चोट वई चाहत जी। उन खां बाद वरी पोइ इश्क लॻी त पोइ पुछंदो साईं। हा बाबा। ओ इश्क लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में थी अकेलो संसार में धक्को लॻई त पोइ पुछंदो सां कीअं रोइबो आहे कंहिंजे प्यार में। हिन वक़्तु ताईं उस्ताद तव्हांजा केतिरा एल्बम मार्केट में अची चुका आहिनि? बाबा साईं टोटल मुंहिंजा 16 एल्बम अची चुका आहिनि मार्केट में। तमामु ज़बरदस्त। हिकिड़ो तव्हांजो गीत तमामु घणो मशहूरु थियो छो जो काफ़ी वक़्तनि ते सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं बि थियनि थियूं, कराची खे अलॻि करण जूं ॻाल्हियूं बि थियनि थियूं। तव्हांजो हिकिड़ो क़ौमी गीत मशहूरु थियो जंहिंजा बोल हुया त उथ जाग सिंधी। जेकॾहिं इहो असांखे गुनगुनाए ॿुधाईंदो त वॾी महिरबानी थींदी। बाबा साईं मूं हिकिड़ो ॻायो इहो गीत वाक़ई भाउ ज़मीर मुसाफ़िर जी शाइरी हुई। उथ जाग सिंधी घणा कुर्ब कया अथई गैरनि ते तौर हम कयो पैर हज़न ते हई पाण कुहाड़ो पेरनि ते हे साधो कई जो सब्र ॾिस धारिया देस अंदरि हाणे थोरत रड़े जॾहिं फट थिए जेरनि ते हाणे थोरत रड़े जॾहिं फट थिए जेरनि ते। छा था सम्झो अॻे कैसेट जो ज़मानो हूंदो हुयो त माण्हू कैसेट ख़रीद कंदा हुया। हाणे वरी जेको आहे सो मेमोरी कार्ड ते नेट ते यूट्यूब ते हर शइ हले थी पई। उन सां सिंधी फ़नकारनि खे या राग केतिरो मुतासिर थियो आहे उन सां? साईं घणो हिकिड़ो ईअं सम्झो त या असांजी जेकी बि फ़नकारी जीअं पोख आहे या अहिड़ी उनखे माना घणो इहो धचो लॻी वियो आहे। छो जो मेमोरी सिस्टम ब्लूटूथ सिस्टम ईअं थी वियो आहे जो मिसाल उहे माना ज़रिया जेके आहिनि ई कोन न फ़नकारनि जी। उहे माना कंपनियूं सुठियूं सुठियूं नाले वारियूं उहे बंदि थी वियूं, कमाई आहे कोन। बसि मिड़ई माना सम्झो गुज़र सफ़र हिकिड़ो जीअं हिकिड़ो थिए थो। बाक़ी उन्हनि जी जीअं आहे नालो पोइ बि कुझु जंहिंजी रोज़ी सुठी थिए थी जंहिंजो नालो हिन मार्केट में आहे उन्हनि जो जान आहे। अच्छा, हे कुझु ॾींहं पहिरियों तव्हांजो रागी फ़नकार जिगर जलाल दाड़ियल न अथऊं अगवा थी वियो हो। उनजो इहो चवणो त असां ॾे ईज़ी पैसा करे मोकिलिया विया फंक्शन जे लाइ त असां होॾे उहो प्रोग्राम करणु वियासीं। बाद में असांखे उन्हनि अगवा कयो। छा अहिड़े क़िस्म जा वाक़िया थींदा रहनि था फ़नकारनि सां? तव्हांखे कॾहिं होॾों को आयो आहे प्रोग्राम या को ईज़ी पैसनि जो चकर या सिस्टम को? बाबा साईं प्रोग्राम त असांखे काफ़ी सारा सिंध मां मिलंदा आहिनि पर जेको बि प्रोग्राम हिकिड़ो नवां माण्हू ॾियनि था त असां तकड़ि में उन्हनि खे हा न कंदा आहियूं। असां पोइ उन साइड जे अहिड़ा दोस्त ॾिसंदा आहियूं उन्हनि जे ज़रिए पुछंदा आहियूं माण्हू कीअं आहिनि छा आहिनि पोइ ज़िमेवारी सां ईअं वेंदा आहियूं। बाक़ी अलाह ख़ैरु कंदो अॻिते अलाह बि
भली कंदो, अल्लाह साईं ढकींदो। पंहिंजे शाम में हूंदासीं, गाज़ी पाक जे शाम में हूंदासीं, उहे बि ख़ुशि हूंदा, सभु जेको जाते हूंदो पंहिंजे बचनि सां ख़ुशि हूंदो। बसि माना सुठो पियो वक़्तु गुज़ारींदो। बिस्मिल्लाह। हाणे असांखे कहिड़ो गीत थोरो गुनगुनाए ॿुधाईंदो जेको तव्हांजी पसंदि जो हुजे? हा, मुंहिंजो हिकिड़ो गीत तमामु बहितरीनु, मुंहिंजो दिलपसंदि गीत हो, मां उहो ॿुधायां थो नए एल्बम जो। है मशहूर करे सोरे तो सॾायूं था, तो कान निभायो ओ तुझे गम सां निभायूं था, तुझे गम